या था मुझे जया जी साइज पो दया त अचे न यार जया ते त दया मूंखे ई करणी आहे हिकिड़े ॾींहुं मुंहिंजो हल जया तो कॾहिं बगीचे में तो घुमाए अची बाग में अची हलो ख़ुशि थी पई भॻवान जो कसम सुबुह जो 10 बजे ब्यूटी पार्लर में वियल शाम जो 5 बजे मोटी कि हल मुंहिंजो हल जिन पिनाए जी अदा वियासीं बाग में बगीचे में जीअं पहुतासीं तो उते वो मटका कुल्फी वारा हूंदा आहिनि मटका कुल्फी वारो मटको उनजे साइकिल जे पुठियां ॿधी ऐं कुल्फी माए वाला रबड़ी मलाई वाला ये होका ॾींदो अचे हिन जो ॾिठो कुल्फी वारो सो मूंखे चईंदी हेॾा मूंखे हिकु कुल्फी वठी ॾे न या मूं चयो वे जिन तूं वेह हिते मां तुंहिंजे लाइ कुल्फी वठी थो अचां ऐं कुल्फी वारो तो चलो साइकिल ते हो अॻिते वधी वियो मां वठी डोड़ पाती तिखी पंधी पंध डोड़ पाईंदो वञा वञी हुनखे साइकिल वारे खे हथ कयुमि कुल्फियुनि वारे मूं चयो था 2 कुल्फियूं ॾे हुन ॾिनई मुंहिंजो पैसा घणा चई 60 मुंहिंजो 60 रुपया वठ 60 हुनखे ॾेई 2 कुल्फियूं वरितमि हिकिड़े खे चूसींदो अचां ॿिए खे वरी लोॾींदो अचां हिकिड़ी चूपींदो अचां ॿिए खे लोॾींदो अचां सोधा हाणे हवा में जेसिताईं जया ताईं पहुचां त उहो जेका खान चूसिया पियो उन मां 2 टे गिगूं गरियूं ऐं मुंहिंजी जेको आहे सो कारी शर्ट ते अच्छी डिज़ाइन ठही वई ऐं उन में बि उन खां पोइ जेका हथनि में हुई जया जे लाइ उहा बि जेको आहे सो गरंदे मुंहिंजी बुशेट जी जेका सो ॿांह बि जेको आहे कारे मां अछी थी वई अची पहुतुसि जया वटि हेॾा को जया जी का पुराणे ज़माने जी हिकिड़ी का साहेड़ी हुई उहा बि का बाग में घुमण आई उनजो जया खे ॾिठो सो पुछीसीं जया सच ॿुधाए तूं आई किथे चई मां हिते ई आहियां तुंहिंजे ॻोठ में पंहिंजे सावरनि में मुंहिंजो घोट हिते मुंहिंजो घर हिते मुंहिंजी फैमिली हिते मां हिते पणिजी आई आहियां चई हाँ चई आओ बस ॻाल्हायूं वेठे तेरे में मां कुल्फी खणी वञी पहुतुसि ॾिनी जया खे मुंहिंजो वठ जया खे जीअं कुल्फी ॾिनी त हुनजी साहेड़ी चंडी मूं ॾे निहारी वरी जया ॾे निहारी वरी मूं ॾे निहारी वरी जया खे ॾिठई चंडीअ मुंहिंजो गिटो पटियो मूं ॾे निहारे मुंहिंजो गिटो पटी वरी जया ॾे निहारी वरी पर्स मां 2 चॉकलेट कढी मूंखे ॾिनई वरी जया ॾे निहारी वरी चंडीअ मूंखे थोरी किताड़ी कई वो नेठ जया का पुछी जया सच ॿुधाए मुई ही तुंहिंजो पहिरियां वॾो पुटु ही आहे न हाणे ॿुधायो आंटा सड़िया बचा मूं त उन ॾींहुं कसम खणी छॾियो त जेकर ये चंडी मरी बि पई न त हिन जे लाश सां गॾु मसलनि में बि कोन वेंदुसि न त माण्हू पुछंदा ॿुधाए त माणे मुई कीअं सोधा नथो पुॼी सघंदा जिन्ननि खे मुंहुं ॾेई वेठा आहियूं पर कजे बि छा ही बुशेट थोड़ी आहे भई दर्जीअ वॾी सुबी ॾिनी हाणे वॾे भाउ खे करमनि में भाउ इहा त खणी तूं पाए इहा त मुंहिंजे लाइ ठही आहे मूंखे ई पाइणी आहे ऐं उन में बि परमात्मा बचाए वेठो आहे हिकु दफ़ो चई हेॾा जेके शादीअ में जेके 2 सेंटर मिलिया उहे त हाणे फाटी विया आहिनि हेॾा मूंखे चंपल वठी ॾियो न मुंहिंजो हल सो पालनपुर में मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हूंदो राम बूट हाउस वारो रामचंद देवनाणी उनजे दुकान ते वियासीं मूं चयो था भाॼाइण जे लाइ हिकु सैंडल ॾे हिकिड़ी चंपल बि ॾे सो वीचारे जया ॾे निहारी वरी हुनजे पेर ॾे निहारी भॻवान जो कसम मर्दानो नंबर बि न ठहियसि हा 13 नंबर चंपल सैंडल कढी ॾिनईसि चई न इहो अञा माप में कोन थो अचे पोइ मर्दानी चंपल कढी पाराईंसि पेर विधई अञा थोड़ी वॾी अदा मर्दाने में ॾे 11 नंबर भॻवान कसम हाथीअ जो जंहिंजो हाथीअ जहिड़ो पेर हुजे न उन खे अचे
वो रखींसि चई हिन में पेर विझो, पेर विधई, हे वेठी हुई न हुन ते बेंच ते, त पेर में हुन चंपल विधईंसि, चई बसि अदा इहा माप सही आहे, पर डिज़ाइन ॿी। त हू डिज़ाइन ॻोल्हण लाइ सोचण लॻो त हेठि उहो चंपल जा पाक सभु पिया, त हू जया रड़कई, चई अदा राम भाऊ, ओ राम भाऊ, चई छा आहे, चई बसि हाणे ॿी न ॻोल्ह, मूंखे डिज़ाइन बि इहा वणी वई आहे ऐं जेको आहे सो साइज़ बि इहा पूरी आई आहे। सोने राम चयो भाभी इहा चंपल कोन्हे, इहो चंपल जो बॉक्स आहे जंहिंमें तो पंहिंजो पेर विधो आहे। सो अदा कुल मिलाए करे ॿुधाए मां जिननि सां मुंहुं ॾेई वेठा आहियूं।